पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ाइदे अवाम ज़िंदगी अवाम खे बाइख्तियार बणाइण ऐं मुल्की तरक़ीअ लाइ वक़्फ़ कई। शहीद भुट्टो हिकु वॾी सोच रखंदड़ अॻवान ऐं जदीद पाकिस्तान जो बुनियाद रखियो। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97वीं सालगिरह ते भेट पेश कई वई आहे। संदसि चवणु हो त क़ाइदे अवाम जे एटमी पॉलिसी क़ौम खे स्ट्रेटजिक ख़ुदमुख़्तियारी ॾिनी। सनती ऐं तालीमी तरक़ी में क़ाइदे अवाम जूं ख़िदमतूं बेमिसाल आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त जमहूरियत ऐं इंसानी हक़नि लाइ भुट्टो जी जिदोजहद हमेशह मशलेदार रहंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ाइदे अवाम ज़िंदगी अवाम खे बाइख्तियार बणाइण ऐं मुल्की तरक़ीअ लाइ वक़्फ़ कई। शहीद भुट्टो हिकु वॾी सोच रखंदड़ अॻवान ऐं जदीद पाकिस्तान जो बुनियाद रखियो। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97वीं सालगिरह ते भेट पेश कई वई आहे। संदसि चवणु हो त क़ाइदे अवाम जे एटमी पॉलिसी क़ौम खे स्ट्रेटजिक ख़ुदमुख़्तियारी ॾिनी। सनती ऐं तालीमी तरक़ी में क़ाइदे अवाम जूं ख़िदमतूं बेमिसाल आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त जमहूरियत ऐं इंसानी हक़नि लाइ भुट्टो जी जिदोजहद मशलेदार रहंदी।